मोहम्मद अमीर मुरसल जी मक्के में थी विलादत आ। मोहम्मद अमीर मुरसल जी मक्के में थी विलादत आ। चयो हर कंहिं तरब साईं, चयो हर कंहिं तरब साईं, कई पंहिंजी इनायत आ। मोहम्मद अमीर मुरसल जी मक्के में थी विलादत आ। मोहम्मद अमीर मुरसल जी भलाई माणी बीबी आमिना सरतने मुबारक चई। हा मक्के में रहमतुन ऐं बरकतन जी आहे बारिश पई। खुदा दाई हलीमा ते, खुदा दाई हलीमा ते इनायत कई निहायत आ। मोहम्मद अमीर मुरसल जी मक्के में थी विलादत आ। मोहम्मद अमीर मुरसल जी मक्के में थी विलादत आ। चयो हर कंहिं तरब साईं, कई पंहिंजी इनायत आ। मोहम्मद अमीर मुरसल जी थियो लायो सजायो रब कयो एहसान उम्मत ते। ॾिनो ख़ुश थी नबी राज़ी थियो रहमान उम्मत ते। थियो लायो सजायो रब कयो एहसान उम्मत ते। ॾिनो ख़ुश थी नबी राज़ी थियो रहमान उम्मत ते। कयामत ताईं परवर कई, कयामत ताईं परवर कई, भलारी हर का साथ आ। मोहम्मद अमीर मुरसल जी मक्के में थी विलादत आ। मोहम्मद अमीर मुरसल जी मक्के में थी विलादत आ। चयो हर कंहिं तरब साईं, चयो हर कंहिं तरब साईं, कई पंहिंजी इनायत आ। मोहम्मद अमीर मुरसल जी बुतन जो दौर हो काबे ते भी हो कुफर जो धाको। मक्के वारने ऐं जग वारने ॿुधो पो हक़ संदो वाको। मिली अल्लाह जे तरफ़ा, मिली अल्लाह जे तरफ़ा, समूरन खे हिदायत आ। मोहम्मद अमीर मुरसल जी मक्के में थी विलादत आ। चयो हर कंहिं तरब साईं, चयो हर कंहिं तरब साईं, कई पंहिंजी इनायत आ। मोहम्मद अमीर मुरसल जी ॾिनो मालिक नबी साईं सगोरो पाक पैगंबर। सचो सरदार ऐं पगदार सभ खां शान में बरतर। ॾिनो मालिक नबी साईं सगोरो पाक पैगंबर। सचो सरदार ऐं पगदार सभ खां शान में बरतर। नबी साईं जी करणी सभ, नबी साईं जी करणी सभ खे हित लाज़िम इताअत आ। मोहम्मद अमीर मुरसल जी मक्के में थी विलादत आ। मोहम्मद अमीर मुरसल जी
मके में थी विलादत आ। चयो हर कंहिं तरब साईं कई पंहिंजी इनायत आ। मोहम्मद मीर मुरसल जी मुबारक पाक नाला सभु मिठे महबूब मुरसल जा। वणनि था दिल खे नाला ऐं हवाला खूब मुरसल जा। मोहम्मद पाक जी हर हिक मोहम्मद पाक जी हर हिक हवाले में हिलावत आ। मोहम्मद मीर मुरसल जी मके में थी विलादत आ। चयो हर कंहिं तरब साईं चयो हर कंहिं तरब साईं कई पंहिंजी इनायत आ। मोहम्मद मीर मुरसल जी मोहम्मद मुस्तफ़ा जी नात सदके उन जी उक़बा में लिखां थो डात में जालात। सदके उन जी उक़बा में मोहम्मद मुस्तफ़ा जी नात सदके उन जी उक़बा में लिखां थो डात में जालात। सदके उन जी उक़बा में ख़ुदा चवंदो त ख़ादिम खे ख़ुदा चवंदो त ख़ादिम खे सॼो इनसां रिआयत आ। मोहम्मद मीर मुरसल जी मके में थी विलादत आ। चयो हर कंहिं तरब साईं चयो हर कंहिं तरब साईं कई पंहिंजी इनायत आ। मोहम्मद मीर मुरसल जी मके में थी विलादत आ। मोहम्मद मीर मुरसल जी।